फरमा। उस्ताद उलमा क़िबला अल्लामा सही साबित अली नजफ़ी साहब ने तौफ़ीक़ात खैर में इज़ाफ़ा फरमा, तुलानी अता फरमा। उलमाए किराम मराज वज़ाम जो साहिब असांजे मथां क़ाइम दाइम फरमा। असांजे वारिस क़ाइम आले मोहम्मद जो जल्दी ज़हूर फरमा। दुआउनि जी क़बूलियत वास्ते बुलंद आवाज़ सां गॾिजी सलवात। एक दफ़ो ॿीहर बुलंद आवाज़ सां गॾिजी सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाह क़ुलूबना बिविलायतिल हुसैन व शरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन व ज़य्यन उयूनना बिबक़ाइल हुसैन वमला क़ुलूबना बिज़िक्रिल हुसैन वबक़िय वजूदना बिज़ियारतिल हुसैन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदतिल सिद्दीक़तिल मासूमा अल मज़लूमतिल मज़रूबा अल मख़दूमतिल महरूमा अल हक़ मीरास अबीहा अल्लती صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا ليالي عمر إيدي ودين نفس कॾहिं ॿुधो अथव काई औरत जवानीअ जे आलम में दुआए घुरे मौत।
मुस्तफ़ा जी न्याणी जवानी जे आलम में दुआए हर टाइम बाबे का बाद इया थी घुरे अल्लाहुम्मा अजल वफ़ाती। अकेलिया ज़हरा मुस्तफ़ा की थी एडी प्यारी तस जो दरवाजे ते भी अचे हा आयत ततहीर जी तिलावत करे घर में इजाजत वठी पो अचे मुंजा अल्लाह तुझे नबी जी थी अवधि कहे न दुनिया में रहण नथी चाहे केड़ा दुख मिलस जो इया दुआ पई घुरे दुआ कंदा कयो छल कहीं मां जी औलाद नंढी न हुजे ऐं नंढपण में मां मरी वञे न औलाद रुली वेंदी ए ओ दरवाज़ो आ जंहिं दरवाज़े ते मलकुल मौत खे भी इजाज़त न हुई जो बग़ैर इजाज़त दाख़िल थे हा 300 बदमाश गॾिजी ज़हरा जे दरवाज़े ते पाए खणी आया मां चवंदो आहियां पाए ॾेई छॾंदा अरमान न रहिया लेकिन हिकिड़ो कमीनो अहिड़ो आहे जंहिं बरंदड़ दरवाज़े खे लत हई आहे ज़हरा जे मथां बरंदड़ दरवाज़ो किरियो आहे बाबे जी क़बर ॾांहुं मुंहुं करे फरमाए हा बाबा ओ मुंहिंजो मोहसिन शहीद थी वियो रवायत जा जुमला मालक दफ़ा पढ़ा बरंदड़ दरवाज़ो और बरंदड़ दरवाज़ो न हुयो रवायत जा जुमला दरवाज़े में जेके शीखो लॻला हुयो उहे शीखो एॾियूं त गाड़ियूं थी वियो हुयो बाहिसा जो ज़हरा जे जीअं बदन में बेवस्था थी वियूं आहिनि हक़ लही करे फरमाए हा फिज़ा में मुंहिंजो बासीड़ियो टुटी वियो अथई अजरुक वल ज़हरा दरवाज़े के पाए ॾिनो पाए ॾियण खां बाद मुंहिंजे रवायत जा जुमला जेके सैयद वेठा ज़हरा दरवाज़े जे हेठां 40 बदमाश बरंदड़ दरवाज़े जे मथां गुज़री विया अली मौला जे इज़्ज़त जो कसम आख़िरी टाइम ज़हरा बचड़नि खे फरमाया हसनैन वञो मां पंहिंजी मज़ार ते वञी दुआ घुरी थो भई शहज़ादा हलंदा मदीने जे गलियुनि में नाने जी मज़ार ते आया हसन अमीर मथनि वारे पासे खां बीठो आहे हुसैन मौला पेरनि वारे पासे खां बीठो आहे हसन अमीर दुआ जा हथ बुलंद कया आवाज़ नथो अचे नाने जी मज़ार ते घोड़ा किरनि था पिया गरीब ज़हरा ॾिसी फरमाया हसन अमीर तू अमीरन जो अमीरा मां करबला जो गरीबा इजाजत दे दुआ मां घुरा गरीब ज़हरा दुआ जा हथ बुलंद कया रोई रोई फरमाया नाना न अॼु सवारी घुरण आयो न अॼु ताम घुरण आयो न लिबास घुरण आयो नाना अम्मा बीमार दुआ घुरो असांजी अम्मा सेहतयाब थी वञे रवायत जा जुमला नबी जी क़बर हिले अबत क़बर खां ॿाहिरि आया रोई फरमाईंदा हुसैन छा ॾिठोई बदलो में ज़हरा रोई रोई फरमाइना दादा अम्मा खे तमाचो लॻंदो रहियो असां ॾिसंदा रहियासीं दादा अम्मा खे ताज़ियाना लॻंदा रहिया मुंहिंजो भेनर ॾिसंदो रहियो ओ दादा बाबे जे गले में रसी विझे बाबे खे वधियो पिया वञनि असां ॾिसंदा रहिया